वॾे वज़ीर मादल अली शाह सां आलमी बैंक जे कंट्री डायरेक्टर जी पंहिंजे माहिरनि सां गॾु मुलाक़ात। ॿारनि जो नंढो क़दु रहिजी वञण वारे हिकु नुकाती एजेंडा ते ॻाल्हि ॿोल कई वई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त वर्ल्ड बैंक जो मिशन सिंध सरकार जी स्टैंडिंग जहिड़े अहम मसइले खे हल करण में मदद करे रहियो आहे। आलमी बैंक सिंध जे सिहत जे शोबे में अहम भाईवार आहे। पाकिस्तान में नंढो क़दु हुजण जी शरत 40% ऐं सिंध में स्टैंडिंग जी शरत 46% आहे, जंहिंखे घटाइण लाइ क़दम खंया पिया वञनि। ईरानी इख्तियारनि ईरानी सदर इब्राहिम रईसी जे फोत थियण जी तस्दीक करे छॾी। ईरानी परॾेही वज़ीर हुसैन अमीर, ओभर अज़रबैजान जो गवर्नर मलिक रहमती ऐं ईरानी सुप्रीम लीडर जो नुमाइंदो आयतुल्ला मोहम्मद अली हाशिम हेलीकॉप्टर हादसे में फोत थी विया। ईरानी नायब सदर गुज़िरियल ॾींहुं हेलीकॉप्टर सां पेश आयल हादसे में ईरानी सदर परॾेही वज़ीर सूबाई गवर्नर समेत 9 ॼणनि जे फोत थियण जी तस्दीक कई। ईरान जे सरकारी मीडिया मूजिब हेलीकॉप्टर में ईरानी सदर डॉक्टर इब्राहिम रईसी, ईरान जे परॾेही वज़ीर ऐं ओभर अज़रबैजान जे गवर्नर समेत 9 माण्हू सवार हुआ। गुज़िरियल ॾींहुं ईरानी सदर जो हेलीकॉप्टर ईरान जे शहर तब्रिक खां 100 किलोमीटर परे जाबलू इलाइक़े में हादसे जो शिकार थियो हो। ईरानी सदर जी कुर्सीअ ते कारो कपिड़ो रखियो पियो। ईरानी काबीना जो हंगामी इस्लाह तलब। ईरानी सदर डॉक्टर इब्राहिम रईसी जे फोत थियण बाद नायब सदर मोहम्मद मुख़बिर सदर जाफ़र सरअंजाम ॾींदो। ईरान जे आइन मूजिब ईरानी सदर जे फोत थियण बाद 50 ॾींहनि अंदरि सदारती इलेक्शन कराई वेंदी। नायब सदर पार्लियामेंट जे स्पीकर अदलिया जे सरबराह ते बदल काउंसिल क़ाइमु थींदी। आला सिते काउंसिल 50 ॾींहनि अंदरि नए सदर जी चूंड यकीनी बणाईंदी। पाकिस्तान पारां हेलीकॉप्टर हादसे में ईरानी सदर जे फोत थियण ते हिकु ॾींहुं सोग मल्हाइण जो ऐलान। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ईरानी सदर जे फोत थियण ते अफ़सोस जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त हू पाकिस्तानी हुकूमत ऐं अवाम तरफ़ां ईरानी सरकार ऐं ईरानी अवाम सां ताज़ियत जो इज़हार कनि था। ईरानी सदर इब्राहिम रईसी जे हेलीकॉप्टर सां पेश आयल हादसे खां पोइ उमेद हुई त सुठी ख़बर मिलंदी, पर अफ़सोस ईअं न थी सघियो। हादसे ते पाकिस्तान अवाम जूं दिलियूं उदास आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त अफ़सोसनाक वाक़िए ते हर पाकिस्तानी ॾुख में वरितल आहे। ईरानी भाइरनि ऐं भेनरुनि सां ॾुख में बराबर जा शरीक आहियूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां तुर्किया से परॾेही वज़ीर हाकान फिदान जी मुलाक़ात। ISPR मूजिब मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। तुर्क परॾेही वज़ीर ख़िते में अमन इस्तिहकाम बरक़रार रखण में पाक फ़ौज जे किरदार जी वाखाण कई। ॿिन्ही अख़बारनि तारीख़ी, सक़ाफ़ती ऐं मज़हबी रिश्तनि ते क़ाइम लाॻापनि ते इत्मिनान जो इज़हार पिणु कयो। तुर्किया सां वापार वधाइण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। ॿिन्ही मुल्कनि जी क़यादत हमेशह अवाम जे मुफ़ादनि में कमु कंदी रहंदी आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में वापार ऐं दिफ़ा समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सरकार मौजूदु आहे। गज़ा में जंगबंदीअ जो मुतालबो करियूं था। परॾेही वज़ीर इसहाक़ डार जे तुर्क हममनसब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। तुर्क परॾेही वज़ीर हाकान फिदा चयो आहे त पाकिस्तान जो इलाइक़ाई ऐं आलमी सतह ते अहम किरदारु आहे। पाकिस्तान संदन ॿियो घरु आहे। इसहाक़ डार सां साइंस ऐं टेक्नोलॉजी जे शोबे में तावन बाबति ॻाल्हि ॿोल थी आहे।
आज़ादी मार्च केस में पीटीआई वाणी शेख रशीद ऐं ॿिया भरी डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद को हिसार थाणे ते दाख़िल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। बरी थियलनि में फैसल जावेद, अली नवाज़ ऐवान, शाह महमूद कुरैशी, सरताज गुल, कासिम सूरी, असद उमर ऐं ॿिया शामिल। सेहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुओ चयो आहे त अस्पताल में स्टाफ जी खोट पूरी करण लाइ नयूं भर्तियूं कयूं वेंदियूं। जदीद दौर में घणनि पोस्टनि जी ज़रूरत नाहे। सूबाई वज़ीर कराची सिविल अस्पताल में IV डेविएशन फार्मेसी जो इफ्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त दवाउनि जी दुकाननि ते हिकु कोड लॻायो वियो आहे त जीअं दवाउनि जी चोरीअ जी निशानदगी कई वञे। ड्रग सेंटर पिणु क़ाइमु कयो वियो आहे। ज़ाती इख़्तिलाफ़ खां हटी मुल्की मुफ़ाद लाइ कमु करणु घुरिजे। PTI होश खां कमु वठे ऐं दफ़ेड़ वारी सियासत खां पासो करे। पाकिस्तान तहरीके इंसाफ़ हमेशह नाकारी सियासत कई आहे। सदर आसिफ ज़रदारी सभिनी सियासी पार्टियुनि खे गॾिजी हलण जो मशवरो ॾिनो। आइनी हदनि में रही करे वज़ीर आला सां हर मुमकिन सहकार कंदसि। मौलाना फज़ल रहमान खे घुरिजे थो पंहिंजा मसइला हुकूमत आॾू रखे। पंजाब जे गवर्नर सरदार सलीम हैदर जो मीडिया सां ॻाल्हियूं। सरदार सलीम हैदर कायदे आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरी फ़ातिहा ख़्वानी कई। हैदराबाद में अकरम वाह मानजातर शख्स जो लाश ॻोठ जाफर बरफत भरसा ॻोठा ने अकरम वाह में लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो। लाश अस्पताल मुंतक़िल, फोती जी सुञाणप न थी सघी।